सोटाणे तो हिकिड़ो नंढड़ो सवाल आहे। कॾहिं धारियनि जे होटल ते हीअं खीरनि जूं गाॾियूं बीठल ॾिठियूं अथई? यार अफ़सोस आहे मूंखे तव्हां जहिड़े सिंधियुनि ते। धारिया ॾींहों ॾींहुं असांजे मथां मुसलित था थींदा वञनि, उनजे बावजूद बि तव्हां उन्हनि खे ई कारोबार वधाइण में उन्हनि जी मदद था कयो। वालेकुम अस्सलाम। दुख मल्हायूं सोटे ख़ैर तूं मल्हाए सफ़र कहिड़ो सोटे? भाई सोटे ॻाल्हि न पुछ यार, लोकल वेगन लॻी वई हला थकाए विधो अथई, चेल में सूर, मथे में सूर। छॾ सभु ॻाल्हियूं, पहिरियां हली मूंखे काथे सुठी चांहि पी यार। पोइ धारनि जी चांहि मशहूरु हाल त धारनि जी चांहि था पियूं, सुठी कड़क चांहि थो हणे। धारनि जी चांहि छो हिते की सिंधी होटल न आहे छा? सोटे सिंधियुनि जो होटल बि आहे पर धारनि जी चांहि एॾी कड़क मशहूरु आहे, हाल त इहा थो हणे। यार अफ़सोस आहे मूंखे तव्हां जहिड़े सिंधियुनि ते। धारिया ॾींहों ॾींहुं असांजे मथां मुसलित था थींदा वञनि, उनजे बावजूद बि तव्हां उन्हनि खे ई कारोबार वधाइण में उन्हनि जी मदद था कयो। तोखे ख़बर आहे मार्टिन लूथर किंग जी अमेरिका में सिर्फ़ु हिकिड़े कारे खे बस मां लाथो वियो, हुननि छा कयो, अमेरिका जे सॼे बस निज़ाम जो ई हुननि बाइकआउट करे छॾियो। अलाए केतिरा महीना हुननि पंधु सफ़र कयो, आख़िरकार बस वारनि खे मजबूरन हुननि खां माफ़ी वठणी पई ऐं हुननि जूं सभु शर्तूं मञणी पयूं। ऐं तव्हांजे मथां धारिया अहिड़े नमूने सां क़ाबिज़ था थींदा वञनि, उनजे बावजूद बि तव्हांखे धारियनि तां एतिरी हमदर्दी आहे जो पंहिंजे सिंधियुनि जे होटल खे छॾे करे पोइ बि तव्हां धारियनि जे होटल ते किरिया पिया आहियो। यार मां हाणे अचां हिकिड़े कोच में ड्राइवर हुयो धारियो, ठीकु आहे, 10 होटल क्रॉस कयईं, सिंधियुनि जे होटल ते बीठो बि न, वञी पंहिंजे धारे जे होटल ते बीहारे। ऐं अफ़सोस आहे तव्हां सिंधियुनि ते जो माना जेते तव्हांखे माना ज़हन ठहियल आहे त सुठी चांहि सिर्फ़ु धारनि जे होटल ते मिलंदी। हल तोखे अॼु मां हिकिड़ी स्पेशल शइ थो ॾेखारियां जेका तूं कॾहिं ॾिठी न हूंदी। तोखे मां पहिरियां उहा शइ थो ॾेखारियां, जेकॾहिं उनजे बाद बि तुंहिंजियूं अखियूं नथियूं खुलनि, उनखां बाद में तुंहिंजी मर्ज़ी आहे पोइ जाते चई हली चांहि पीअंदा, पर पहिरियां तोखे उहा ॾिसणी पवंदी जेको मां तोखे ॾेखारण थो चाहियां। सभ खां पहिरियां मूंखे कंहिं सिंधी होटल ते त वठी हल जल्दी। ठीकु आहे, हलो न ठीकु आहे। सोटाणे तो हिकिड़ो नंढड़ो सवाल आहे। कॾहिं धारियनि जे होटल ते हीअं खीरनि जूं गाॾियूं बीठल ॾिठियूं अथई? मां गारंटी सां थो चवां तूं धारियनि जे होटल ते कॾहिं बि अहिड़ो को खीरा वारो बीहंदे न ॾिठो हूंदो। ऐं भला तूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए, छा कॾहिं तूं होड़ी पती पैकिंग वारी ऐं हाइजेनिक पती कॾहिं बि कंहिं धारियनि जे होटल ते ॾिठी आहे? मां गारंटी सां थो चवां न कॾहिं तूं अहिड़ी पती ॾिठी हूंदी, न ई कॾहिं कंहिं खीरा वारे खे होटल ते हीअं बीहंदे ॾिठो हूंदो। मुंहिंजो सवाल सिर्फ़ु एतिरो आहे तोखां त धारिया अहिड़ी कड़क चांहि बि ठाहिनि था ऐं एतिरी मिक़दार में उन्हनि जी चांहि हले बि थी, त मुंहिंजो सवाल इहो आहे त आख़िर हिननि वटि एतिरो खीर अचे कान हूंदो? आया तूं सही थो चईं, उन्हनि वटि कॾहिं बाइक ॾिठी न खीर वारी, तूं खीर वारो कमु ॾिठो ई न करे ईंदे। हाणे सम्झई त मां तोखे पंहिंजे सिंधी भाउ जे होटल ते छो वठी आयुमि। पंहिंजे सिंधी भाउ वटि हिकु त चांहि बि सुठी मिलंदी ऐं हिकु त प्योर खीर जी चांहि मिलंदी, उन सां गॾु अहिड़ी चांहि मिलंदी जंहिंजो कोई बि असांजी सिहत ते असरु न पवंदो। 5 रुपया महांगी ऐं सुठी चांहि पंहिंजे सिंधी भाउ वटां पीओ ताकी न तव्हांजी सिहत ते कोई असरु पए ऐं पंहिंजे सिंधी भाउ जे कारोबार में बि कुझु बहितरी अची सघे। हाँ सुठो, चांहि कीअं लॻी? चांहि त वाकई कड़क ऐं मज़ेदार थी आहे। पसंदि आई न चांहि? मां यकीन सां थो चवां तूं कॾहिं बि हिन होटल ते आयो ई न हूंदे, छो जो असां सिंधियुनि जे ज़हन में इहा शइ वेझी वई आहे त असां वटि चांहि सिर्फ़ु धारियनि जे होटल ते ई कड़क ऐं सुठी मिलंदी आहे। हालांकि असांजा पंहिंजा सिंधी ॿाहिरि जेके असांखे सुठी साफ़ सुथरी ऐं प्योर खीर वारी चांहि पीआरींदा आहिनि, भले 5 रुपया मथे था वठनि, पर यार चांहि त सही थी मिले ऐं उते प्लस में असांजी सिहत ते बि कोई हुनजो नुक़सानु न आहे। मां त इहो ऐड कयो आहे, मुंहिंजो हर हिकु सिंधी भाउ खे इहो ई पैगाम हूंदो आहे त धारियनि जे कारोबार ते वञण खां बहितर आहे पंहिंजे कंहिं सिंधी भाउ जे कारोबार खे वधाइण में हुनजी मदद कयो। ऐं हा, मां सिर्फ़ु चांहि या खीर जी ॻाल्हि नथो कयां, जिते बि पंहिंजे सिंधी भाउ जे कारोबार जी ॻाल्हि अचे त हमेशह पंहिंजे सिंधी भाउ जे ई कारोबार ते वञण खे वधीक तरजीह ॾियो ताकी हुनजो कारोबार बि वधे, हुनखे मुनाफ़ो बि थिए ऐं पंहिंजे सिंधी भाउ खे सपोर्ट थिए।